अस्सलाम वालेकुम दोस्तों ही वीडियो उन्हनि वालदेननि लाइ उन्हनि कैंडिडेट्स लाइ जेके पंहिंजी ज़िंदगी हिकु मुजाहिदाना हुब्बुल वतनी वारी गुज़ारणु चाहिनि था ऐं जेके पंहिंजे ईंदड़ नसलनि खे पाण खे ख़ुशहाल रखणु चाहिनि था, बहितरीन मुस्तक़बिल बहितरीन हाल पंहिंजो ठाहिणु चाहिनि था उन्हनि लाइ। त दोस्तों ही वीडियो ॿिनि सेक्शननि में विरहायो वियो आहे। पाकिस्तान आर्मी में एज़ अ सेकेंड लेफ्टिनेंट कमीशन कीअं भर्ती थींदी आहे उन बारे में मुकमिल इंफॉर्मेशन, ISSB जी मुकमिल इंफॉर्मेशन, किथे ISSB थींदी आहे ऐं किथे जेको आहे सो सिलेक्शन कई वेंदी आहे, कीअं सिलेक्शन कई वेंदी आहे, कीअं अप्लाई कयो वेंदो आहे, हुनजी स्टडीज़ जी जेके एरियाज़ आहिनि उहे कहिड़ा आहिनि, कहिड़ी जी शइ जी तयारी करणु खपे, कॾहिं कॾहिं जेका ISSB थींदी आहे ऐं केतिरी एज हुजे, उन्हनि रिक्वायरमेंट छा आहे, क्राइटेरिया या मुकमिल इंफॉर्मेशन तव्हांखे ॾींदासीं। उन करे ॿिनि वीडियोज़ में तव्हांखे सॼी इंफॉर्मेशन ॾींदासीं इंशाल्लाह। जेकर तव्हां मुकमिल वीडियो ॾिसंदा रहंदा त हर इंफॉर्मेशन ॾींदासीं, हर जॉब जे लाइ इंफॉर्मेशन ॾींदासीं असां तव्हांखे। असांजो चैनल सब्सक्राइब कंदा त इंशाल्लाह तमामु घणो फ़ाइदो थींदो तव्हांखे। त दोस्तों, पाकिस्तान आर्मी में एज़ अ सेकेंड लेफ्टिनेंट ISSB जे थ्रू सिलेक्ट कयो वेंदो आहे। ISSB इंटर सर्विस सिलेक्शन बोर्ड आहे हिकिड़ो, उहो पाकिस्तान आर्मी, नेवी ऐं एयरफोर्स में ऑफिसर जेका आहे सिलेक्ट कंदी आहे। त दोस्तों, और क्राइटेरिया छा आहे त सभ खां पहिरियां जेका एजुकेशन आहे हुनजी उहा तइलीम जेका आहे उहा घटि में घटि इंटर थियल हुजे ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इंटर बेस ते बि ISSB थींदी आहे ऐं ग्रेजुएशन बेस ते बि थींदी आहे ऐं मास्टर बेस ते बि थींदी आहे ISSB। एज जो थोरो फ़र्क़ु थींदो आहे। जेकॾहिं इंटर कयल आहे त 17 खां 22 साल, जेकॾहिं ग्रेजुएशन कयल आहे त 17 खां 23 साल। अहिड़े हिसाब सां जेकॾहिं मास्टर डिग्री ते जीअं मिसाल कैप्टन डॉक्टर MBBS थी वञणु चाहे थो, या इंजीनियर थी वञणु चाहे थो, या GD पायलट थियणु चाहे थो, एरोनॉटिकल इंजीनियर थी वञणु चाहे थो, त मास्टर डिग्री ते 35 सालनि ताईं अप्लाई करे सघे थो। त मुख़्तलिफ़ जेके कैटेगरीज़ रखियल आहिनि, पर अॼु जो ही जेको वीडियो आहे उहो स्पेशली पाकिस्तान आर्मी में एज़ अ सेकेंड लेफ्टिनेंट जी सिलेक्शन जो प्रोसीजर जेको आहे उहो सॼो असीं तव्हांखे ॿुधाईंदासीं। त दोस्तों, पाकिस्तान आर्मी जी हिकु ऑफिशियल वेबसाइट आहे www.joinpakarmy.gov.pk जे नाले सां, जंहिं ते तव्हां जेकॾहिं मुसलसल या वक़फ़न तव्हां जेकॾहिं विज़िट कंदा रहंदा त तव्हांखे सॼी इंफॉर्मेशन मिलंदी रहंदी, एडवर्टाइज़ वग़ैरह जी। उन खां अलावा न्यूज़पेपर में बि एडवर्टाइज़ कई वेंदी आहे। त दोस्तों, क्राइटेरिया छा आहे, एजुकेशन इंटर हुजे, कद जेको आहे उहो घटि में घटि 5 फुट 4 इंच हुजे ऐं सुठी सिहत हुजे। उन खां अलावा इंग्लिश सुठी ईंदी हुजे। त दोस्तों, तरीक़ेकार छा आहे, सभ खां पहिरीं त एडवर्टाइज़ आई, उन खां पोइ तव्हां रजिस्ट्री कराईंदव। रजिस्ट्रेशन थियण खां पोइ तव्हांखे जेके आर्मी रिक्रूट सेंटर आहिनि उते तव्हांखे घुरायो वेंदो ऐं एंट्री टेस्ट वरिती वेंदी। त दोस्तों, एंट्री टेस्ट जा सब्जेक्ट कहिड़ा हूंदा उहे बि तव्हां नोट कंदा हलो त इंग्लिश, पाकिस्तान स्टडी, मैथ, इस्लामियात ऐं GK, इहे उहे सब्जेक्ट आहिनि जंहिं मां जेका एंट्री टेस्ट आहे उहा वरिती वेंदी आहे। ऐं उन सां गॾु IQ जी टेस्ट वरिती वेंदी। IQ खां पोइ मेडिकल वरितो वेंदो। मेडिकल में जीअं अखियूं आहिनि, नक आहे, ॾंद आहिनि, कन आहिनि ऐं बॉडी स्ट्रक्चर आहे, उहा चेक कई वेंदी आहे। उन सां गॾोगॾु फिज़िकल जेका टेस्ट आहे उहा वरिती वेंदी आहे। फिज़िकल में चिन अप आहे, डिप्स आहे, लॉन्ग जंप आहे ऐं उन सां गॾोगॾु जेको 7 मिंट में तक़रीबन 1 माइल, तक़रीबन 1.25 किलोमीटर थिए थो, उहा डोड़ जेका रखियल आहे उहा क्वालिफाई करणी पवंदी आहे। उन खां पोइ इंटरव्यू वरितो वेंदो आहे। जंहिं इंटरव्यू क्वालिफाई कई पोइ उनजो ISSB जो फॉर्म भरियो वेंदो आहे। त दोस्तों, ISSB इंटर सर्विस सिलेक्शन बोर्ड ये पाकिस्तान में 4 जाइनि ते जेको आहे सिलेक्शन कई वेंदी आहे। ISSB जा सेंटर आहिनि, मलीर में आहे, कोहाट में आहे, उन खां अलावा कोयटा में आहे ऐं गुजरांवाला में। ये 4 सेंटर आहिनि। त दोस्तों, ISSB दौरान 4 ॾींहं जो स्टे हूंदो आहे, उते रहणो पवंदो आहे। उन खां पोइ मुख़्तलिफ़ टेस्टूं आहिनि ऐं ISSB जे हिसाब सां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हू 3 एरियाज़ ते जेको आहे सो फोकस हूंदो आहे उन्हनि जो। उन में साइकोलॉजिकल टेस्ट हूंदी आहे, आउटडोर एक्टिविटीज़ हूंदी आहे ऐं इंटरव्यू हूंदो आहे। इहे 3 जेके आहिनि अहम जेके आहिनि एरियाज़ आहिनि, उनखे वरी सब कैटेगराइज़ कयो वियो आहे। जीअं साइकोलॉजिकल टेस्ट, हाणे साइकोलॉजिकल टेस्ट जो वरी सब कैटेगरीज़ में IQ टेस्ट आहे,
पर्सनालिटी टेस्ट आहे ऐं मैकेनिकल टेस्ट आहे। इहे टे जेके कैटेगरीज़ रखियल आहिनि साइकोलॉजिकल टेस्ट में। त दोस्तो IQ जा वरी ॿ कैटेगरीज़ में टेस्ट वरिती वेंदी आहे, हिकिड़ो वर्बल, हिकिड़ो नॉन वर्बल। वर्बल में जेके वर्ड प्रॉब्लम हूंदा आहिनि उहे ॾिना वेंदा आहिनि, ऐं नॉन वर्बल में वरी शेप ॾिना वेंदा आहिनि, पिक्चर्स ॾिनियूं वेंदियूं आहिनि। उन्हनि खे ॾिसी करे टे पिक्चर्स ॾिठियूं, चौथी पिक्चर जेका आहे कहिड़ी हूंदी, इन तरीक़े सां पुछा कई वेंदी आहे। त दोस्तो उन खां पोइ पर्सनालिटी टेस्ट आहे। पर्सनालिटी टेस्ट पर्सनालिटी एनालिसिस कई वेंदी आहे, चेक कयो वेंदो आहे त पर्सनालिटी यानी ॻाल्हाइण जो अंदाज़, इख़लाक़, अदब, उथी वेठी ऐं हुनजो जेको सोच आहे, सभ खां वॾी ॻाल्हि त सोच कहिड़ी कैंडिडेट में आहे, कहिड़ी सोच रखे थो। त दोस्तो उन में टेस्ट हूंदियूं आहिनि, ख़ासि तौर ते रिटन टेस्टूं। रिटन टेस्ट में दोस्तो 3 मिंटनि लाइ शॉर्ट स्टोरी लिखी वेंदी आहे। 3 खां 4 स्टोरीज़ जेके उहे लिखणियूं पवंदियूं आहिनि। 3 मिंटनि जी हिकु स्टोरी हूंदी आहे। उन खां पोइ 26 जुमलनि जा 4 सेट हूंदा आहिनि, जंहिंमें इंग्लिश ऐं उर्दू में हूंदा आहिनि। इनकम्प्लीट सेंटेंस हूंदा आहिनि, उहे कंप्लीट करणा पवंदा आहिनि। ऐं उन लाइ तक़रीबन फ़ी टेस्ट लाइ 7 मिंट ॾिना वेंदा आहिनि। उन खां पोइ हिकु वर्ड 10 सेकंडनि लाइ ज़ाहिर थींदो, डिस्प्ले थींदो, जंहिं ते तव्हांखे सेंटेंस ठाहिणो आहे। अहिड़े हिसाब सां 100 वर्ड हूंदा आहिनि। पंहिंजे दोस्त जे लाइ उन जूं ख़ूबियूं ऐं ख़ामियूं लिखणियूं हूंदियूं आहिनि, ऐं अनफॉरगेटेबल इंसिडेंट्स लिखणो हूंदो आहे, ऐं एम टू जॉइन पाक आर्मी उन ते जेको आहे तबसरो करणो हूंदो आहे, लिखणो हूंदो आहे। त दोस्तो इहा पर्सनालिटी एनालिसिस थी वेंदी। पोइ मैकेनिकल टेस्ट हूंदी आहे। मैकेनिकल टेस्ट यानी का हाणे पिक्चर कढी करे, सॼे मां पिक्चर जा टुकड़ा कढी करे 4 ॿिया टुकड़ा ॾेई छॾींदा त भई हिन मां कहिड़ो जेको आहे उहो दुरुस्त पिक्चर जेका आहे उहा दुरुस्त जाइ पंहिंजी जाइ ते लॻंदी। त दोस्तो इहे टेस्टूं थी वियूं साइकोलॉजिकल टेस्ट। पहिरें सेक्शन में एतिरी इंफॉर्मेशन काफ़ी आहे। ॿिए वीडियोज़ जेको असांजो आहे सेकेंड सेक्शन, उन में वधीक तव्हांखे ॿुधायो वेंदो त जेका ग्रुप टास्क आहे या ग्रुप टेस्टूं आहिनि उहे कहिड़ियूं कहिड़ियूं थींदियूं आहिनि। ग्रुप डिस्कशन थींदी आहे, ग्रुप प्लानिंग थींदी आहे, ग्रुप टास्क थींदी आहे, कमांड टास्क थींदी आहे, उन खां पोइ इंटरव्यू थींदा आहिनि, उन खां पोइ इंडिविजुअल टास्क थींदियूं आहिनि। इहे मुकमिल तस्वीरुनि सां गॾु, सम्झाणी सां गॾु तव्हांखे ॿी नेक्स्ट वीडियो में इंशाल्लाह तव्हांखे असां जेको आहे सॼी इंफॉर्मेशन ॾींदासीं। त जेकॾहिं तव्हां ॾिसंदा रहंदा त न सिर्फ़ु पाकिस्तान आर्मी में बि कहिड़े कहिड़े उहिदे ते कीअं अप्लाई करे सघिजे थो, पाकिस्तान एयरफोर्स में कीअं अप्लाई करे सघिजे थो, पाकिस्तान नेवी में कीअं अप्लाई करे सघिजे थो। उन खां पोइ जेके गवर्नमेंट जा जेके बि डिपार्टमेंट्स आहिनि, स्केल 4 खां वेंदे 17 स्केल तोड़ी, 18 स्केल तोड़ी, बल्कि 19 स्केल तोड़ी तव्हां कीअं अप्लाई करे सघो था। वक़फ़न असांजा वीडियोज़ तव्हां वटि ईंदा रहंदा। जेके सब्सक्राइब कंदा त पहिरियों वीडियो तव्हां वटि ईंदो, ऐं पहिरियां उम्मीदवार अप्लाई करण जा तव्हां हूंदा। उन सां गॾु असांखे फ़िलहालु इजाज़त ॾिजो।